अल्हम्दुलिल्लाहि वलिय्यिही वस्सलातु अला नबिय्यिही अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी वअला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन वल मलाइकतिल मुक़र्रबीन व अला इबादिका स्सालिहीन। क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, वहाँ मज़हब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। काबिल सद एहतराम अज 26 मार्च सन 2026 शवालुल मुकर्रम 1447 हिजरी खमीस वारे दिहाड़े ते फ़कीर हाकिम अली भुर्द साहब जे इन ॻोठ में फ़कीर साहब जे मदरसे मां फारिग शुद नओ निहाल जिन कुरान पाक पूरो कयो उन्हनि खे आलिमन सगोरन मतलन जी टोपियूं ऐं रोमाल जा पटका पाराया। किरोड़ हा उन्हनि नंढड़नि खे मुबारकूं
ऐं उन जे वालिदैन खे ऐं फ़कीर हाकिम अली नात ख़ान शायर इस्लाम अल्लाह ताला इन खां कम वठे पियो जो अल्लाह तबारक व तआला उन खां दीन इस्लाम जो इहो कम वरितो जो शेरन जे ज़रिए दीन इस्लाम जी ख़िदमत अल्लाह जी तौहीद आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत सहाबा अहल बैतन जो शान ऐं क़ुरान पाक जी ख़िदमत भी करे तो मदरसो हले तो अॼु हुननि जे मदरसे मां इहे अवां ॾिठा त केतिरा नंढड़ा ॿारड़ा ये अल्लाह जी मर्ज़ी आहे जेको कम वठे ज़रूरी ना है त माना हिकिड़ो वॾो करोड़पति हुजे पैसे वारो हुजे पोइ वो दीन जो कम करे दुनिया वारो अल्लाह का जो मोहताज नाहे या अय्युहन्नास अंतुमुल फुक़रा इलल्लाह वल्लाहुल गनी अल्लाह तो फरमाए सनो ता सब फकीर हो मोहताज आयो मां अल्लाह गनी आया मता दुनिया वारा ये समझंदा सा मौलविन के पैसा न दीदासीं त पोइ दीन जो कम रुकजी वेंदो मता को वरी मौली साहब ये समझे त मां मदरसो न हलाईंदुसि दीन जो कम न कंदुसि त पोइ दीन जो कम रुकजी वेंदो मता को मुबल्लिग ये चवे त मां तकरीरूं न कंदुसि त पोइ जलसा न थींदा दीन जो कम रुकजी वेंदो अल्लाह जी मर्ज़ी आहे पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त अल्लाह कमज़ोरनि खां करे ॾेखारी ये कुरान पाक इन दुनिया जो बकाउ कुरान जेसी ताईं कुरान आहे त क़यामत न ईंदी ऐं जेसी ताईं मदरसा आहिनि त कुरान बि न वेंदो ताजी माना त इन दुनिया जो बकाउ कुरान ऐं कुरान जो बकाउ मदरसा शाम थी वई आहे 4 पिया थियनि सुबुह जो 8 बजे लाड़काने खां निकितो आहियां 11:30 ते भोगाऊं यकी इंतज़ार में अहियां क़ाइदीन महिमान पोइ रहियल आहिनि 2 कलाक इस्तेदे ते भी थियान मां थोरो तव्हांखे अर्ज़ु कयां तव्हां बि ईअं वेठा आहियो ॼणो सभु वांगार में आया हो अलाए फ़कीर जे मथां थोरो करण आया हो जेके मोहब्बत सां आया हो सुभान अल्लाह चओ त नौशर फिरोज वारा ॿुधनि ये ते ॿार बि आवाज़ न वियो डंगराजन वॾनि ताईं बि न वियो नौशर ताईं तो मां ॿुधण घुरां अहियां तोरो ॾाढा अमीर मोहतरम ख़ुद वेठा नज़र साईं अब्दुल रहमान डगरा साहब दामत बरकातुहुल आलिया पुराना आलिम दीन आहिनि वॾी उन जूं ख़िदमतूं आहिनि मदारस जे लाइ दीन इस्लाम जे लाइ जमियत उलमा इस्लाम जे लाइ पुराना आलिमन कंहिं ज़माने में जवानी में साईं जो नौशर फिरोज में मदरसो होंदो तो उते साईं जे मदरसे में मां भी हिफ़्ज़ जो उस्ताद होंदो काफ़ी 1988 जी ॻाल्हि आहे सो अल्हम्दुलिल्लाह इहो कम वधंदो तो वञे फ़कीर हाकिम अली साहब जे इन मदरसे मां इहो फ़कीर खां अल्लाह कम तो वठे मां तव्हांखे बस 2 ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि अल्लाह पांजे कुरान जी हिफाजत गरीबन का कराई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून कुरान जी हिफाजत अल्लाह कमजोरन का कराई ताकि जरदारी जा पुट हाफिज नजर नहीं ईंदा इमरान खान जा नहीं ईंदा नवाज शरीफ वारन जा नहीं ईंदा पर जे ईंदा त हाकिम अली फकीर साहब जे ॻोठ जा जेके भुर्ड गरीब मिस्कीन जेके हर खाइण वारा हारी ए वण खाइण वारा इन्हनि जा बच्चा ताकि कुरान जा हाफिज ऐं आलिम नजर अल्लाह के पंहिंजो दीन प्यारो रब हिफाजत करे ॾेखारी छो त कुरान बरकत वारो कुरान जो मुकाबिलो ॿिया करे न सघंदा काबतुल्लाह भी बरकत वारो काबतुल्लाह जी भला हिफाजत करे
फरमाई त इन्ना अव्वल बैति उज़िअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो। अल्लाह से फरमायो मुंहिंजा सोना मके पाक में मुंहिंजो घर बैतुल्लाह जंहिंखे मां बरकत वारो फरमायो आहे, जेको सारे जहान जे लाइ हिदायत जो दरवाज़ो, जंहिंखे अल्लाह बरकत वारो कंदो आहे उनजो कोई मुक़ाबिलो करे न सघंदो आहे। उन ज़माने में काबतुल्लाह जो मुतवली मुंहिंजे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो साईं हुयो। अबरा बादशाह यमन जो उनजी माला सिर सोन जी सिर चांदीअ जी उनखे कोई ॾिसण ई न पियो अचे। लखनि जे तादाद में माण्हू मके पाक में अची करे बैतुल्लाह जे ज़ियारत लाइ पिया अचनि। अबरे के पेट में सूर पियो, इन मके में वञा काबे खे वञी ट्रायां। अल्लाह अल्लाह 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी करे मके में आयो। जीअं जो मके में आयो, मके जे ॿाहिरां उठण जो धण पियो चरे। ॾाढा सोना हुया। सही तैयार उठ कंजा। चवण वारनि चयो बाबा ये काबतुल्लाह जे वॾे उन मालिक जान जंहिंजो काबो आहे। उन ज़माने में काबतुल्लाह जो ख़िदमतगार आहे मुंहिंजे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो साईं हुयो। अजई जल्दी कयो उठ सब तो कयो उठ सब थी दिया। मुझे साईं जे ॾाॾे खे पतो पियो उठण चढ़ाइण जे लाइ पियो अचे। हीअं जो अचे पियो कदावर जवान हो, बहादुर जवान हो, दलेर हुयो, सुहिणो हुयो। उनजो चेहरो चमके पियो छो त मुंहिंजे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सदको वञास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर त ॾाॾे साईं जे चेहरे में चमके पियो। ये जो आए वड़े अपराध और दलेर हो थोड़े मुझे ऑर्डर दर्द कर दे पुछेंदे केरा चेसे काबे जो मालिक आहे त अबरे चयो त मां काबो ड्राइण तो अचा तू उठ छडाइण आयो। मुझे साईं ये ॾाॾे चेस काबो मुंहिंजो न आहे। मां आहियां काबे जो नौकर, मां आहियां काबे जो खादिम, मां आहियां काबे जी ख़िदमत करण वारो। काबे जो मालिक आहियां ॿियो आहे बाबा। तू भी 60,000 वठी आयो आहे लश्कर हाथियुनि जो। तू भी पाण खे वॾी ताक़त वारो थो सम्झे। काबे जो मालिक भी हुआ उन जो ऐलान आहे त इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ, सॼी ताक़त मुंहिंजी आहे। पाण ॼाणो बाबा पाण में ताक़त मुंहिंजा उठ छॾ सिनबा सारो चालीह सा गरीब मिस्किन माण्हू उठ छॾ अबरे उठ छॾिया हली पियो। अबरे चयो त भेण ही ॿुधूं पिया त मुक़ाबिलो कंदो ही त उठ छॾ ईंदो वञे। मुझे साईं जो ॾाढो आयो मके पाक में सभिनी अरबन खे वठी करे जबल जे चोटीअ ते विहारियो त अबरे जो मज़ो ॾिसो। 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी करे रिवायात में ईंदो आहे त अबरो जंहिं हाथीअ ते चढ़ियो उन जो नालो महमूद हो। काबतुल्लाह ने मोह कराए फिरी वरी यमन ने पियो मोह करे वरी एॾे पियो कराए वरी हेॾे पियो करे। फकीर हाकिम अली भुर्ट साहब जे दावत अचण वारो अर्ज़ कयो मां वटि रब जी आदत मुबारक
मुकाबले ताकत जे मुकाबले में वडी ताकत नानी दो हेड़ा भी ताकत पान में लड़न फैसले करने वाला जवाब दीदा दबा बाबा ताकत हो हिकत किरंदी हिकत रहंदी अल्लाह ताकत जे मुकाबले में कमजोर मखलूक के घुरायो रब तो फरमाए यो वाको सदको वञास मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमन काग में एक साल जो वाक्यो रब पंहिंजो लश्कर घुरायो ओ कलमे वारो मुझे रब जो लश्कर वडो पखी भी मुझे साईं जो लश्कर हवा भी मुझे अल्लाह जो लश्कर पानी भी मुझे रब करीम जो लश्कर मच्छर भी मुझे साईं रब करीम जो लश्कर पत्थर भी मुझे साईं जो लश्कर वण भी मुझे साईं जो लश्कर रब पंहिंजो लश्कर मोकिलियो अबाबील जी जमायत रब तो फरमाए मुंहिंजा हबीब करीम ॾिठई मुंहिंजे घर खे ठाहिण जे लाइ अबरो 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी करे मुंहिंजो घर पियो ठाहिण जे असां उन जे मुकाबले में असां मोकिलियासीं पंहिंजा पखी अबाबील ओ मुंहिंजा मोल उन्हनि खे तो छा ॾिनो हो राकेट लॉन्चर फरमाईंदन उन्हनि खे साईं तव्हां कलाशन कोप ॾिनी फरमाईंदा रब करीम उन जे मुकाबले में तव्हां उन्हनि खे हथियारो कहिड़ो ॾिनो अल्लाह अल्लाह इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव मुस्लमानो कलमे वारो फ़कीर हाकिम अलीअ जे दावत अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तضलील وأرسل عليهم طيرا أبابيل ترميهم بحجارة من سجيل فجعلهم كعصف مأكول जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ तो मूसा गॾु मदीने हलंदो अफ़सोस मां के ॾाढा ॿई तकड़ी चओ सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह पीर जुल्फ़कार अहमद नक्शबंदी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदरे जावा ॾाढो सुहिणो हर को ॾिसी चए पियो वाह जो सुहिणो अखियुनि में सुरमो पातल नाड़ो वढल सीध निकतल हुजूर फरमाया वलिद मुतहरा मुअत्तरा मग़सूला मकहूला पान फरमायो मां जाए में तो मोके गुस्ल थियल हो मग़सूला मकहूला माके सुरमो बदल हो मुतखरा मा पाक थी जाए में मुअत्तरा खुशबूदार हर को पियो चवे वाह जो सुनो दाई सफिया वा चई बीड़ो बार मांगने ॾिठो कोने हर को पियो चवे वाजा अब्दुल मुतल्लब साईं मोजे साईं जो ॾाढो वो भी चवे भयो आखिरल मुल्कन में वे सुवा पार लाए ॾाढा माण्हू ॾिठ में एड़ो सुहिणो माण्हू मां ॾिठो ई कोन हर को पियो ईअं चवे अल्लाह अल्लाह ख़ुदा जी ज़ात जो कसम जॾहिं जिब्रील आयो मुंहिंजे साईं जे अॻियां गोॾा खोड़े हुज़ूर पुरनूर रहमत वारे नबी खे ॾिसी करे चवे थो मुंहिंजा साईं 1.25 लख नबीअ जी
ज़ियारत कयम ओ मुंहिंजा साईं यूसुफ नबी भी ॾाढो सुहिणो हो जो ॾिसी करे मिस्र जे माइनि चयो हो मा गाबा बशर इन हाज़ा इल्ला मलको करीम त कुझु गुआ मलाक हुजण सगोरो हर को पियो चवे वाह जो सुहिणो जिब्रील चयो सोना जुज़ने मां तव्हांखे ॾिठो मां बि चवां थो रब अहिड़ो कंहिंखे सुहिणो न कयो जहिड़ो सुहिणा साईं तव्हांखे रब सुहिणो कयो अल्लाह पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी ख़ुतबा जे फ़कीर में लिखियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो ॾिसी करे रब भी पाण हीअं चयो हो अल्लाह अल्लाह रब करीम भी हुजूर जे चेहरे खे ॾिसी चयो हो त सुभान अल्लाह हाणे त तव्हां चओ ये अॻियो सभु कारी साहब वेठा ये अॻियो सभु सुहिणा सुहिणा हाफ़िज़ वेठा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे साईं जो चेहरो चोॾींहं जे चंड खां भी वधीक मां मोटी तो जा आलम तर ते ॻाल्हि ॿुधो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हज़रत अब्बास जॾहिं मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ियो हिकु पीउ ॿ पुट सुभान अल्लाह वरी इन्हनि जा बि मज़ा थींदा ना तो खान जो ना तो खान सले 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 उनकी ज़बान हिरी हुई रुगो ना तो खान चौन सुभान अल्लाह फकीर तुझी मेहनत अल्लाह अकबर करो तवज्जो साईं मुझे साईं जे चाचे अब्बास चयो साईं कलमो जो पढ़ी न मुझा साईं मां तव्हां के उन वक्त नबी समझो हो उन वक्त मां समझो त तव्हां अल्लाह जा नबी आयो साईं एक दफे मां पाजे भाव अब्दुल्ला जे घर में आयुस आमना बीबी कम पई करे रात जो वगरो हो ईशा जो टाइम सिज आ चंद्र आसमान ते वडे जो भई जबन ताबई आबसा चमके पयो आयो में अवा बाहर सुता पया हो अवा जो चेहरो चोॾींहं जे चंड खां वधीक चमके पयो अवा मुर्को पया अवा जी आंगुर मुबारक मथे हुई हीअं पिया इशारो कयो आंगुर सां त चंड ओॾे हलियो पियो वञे वरी उन आंगुर सां चंड हीअं हलो पियो वञे सोना साईं मां सम्झुमि त अल्लाह जो नबी जंहिंजे आंगुर जे इशारे सां चंड बि वेठो रांदि करे अल्लाह अल्लाह अर्ज़ पियो कया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जमत जाम मुझे साईं जे लाइ रब फरमायो ला कलमा खलक़तुल अफलाक सोना तुझे पैदा करण जो इरादो न हुजे कंहिंखे पैदा ई न कया चओ कर ओ मुसलमानो कलमे वारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां क़ुरान पाक नाज़िल थियो ओ मोहम्मद मुस्तफा जंहिंजे सदके काबतुल्लाह मिलियो जंहिंजे सदके क़ुरान मिलियो जंहिंजे सदके ईमान मिलियो जंहिंजे सदके असांखे इज्जत मिली गैरत मिली हया मिलियो हाय खुदा जी ज़ात जो कसम हुजूर नाय रब फरमाए तो मुंहिंजा दिल पर न ॾिठई अलम तर कैफ फअल रब्बुक बि अस्हाबिल फील फील वारनि सां रब कहिड़ो हशर कयो मुंहिंजो घर बैतुल्लाह ठाहिण जे लाइ जॾहिं आया आए हुन 70,000 हाथियुनि जो लश्कर हेॾा रब फरमायो असां चयोसीं ओ अबाबील जी जमायत अचो साईं उनखे छा ॾिनई फरमाई तरमीहिम बिहिजारा तैरन अबाबील अबाबील पखी उनजे हिक चोम में हिक पतरी हिक उन चंबे में हिक उन चंबे में टे पत्रियूं खणी करे मां चयो मानो वञ
वञो वञी करे यो हाथिया जो लश्कर फौज दे चढ़ी वेठी अल्लाह अल्लाह रब फरमायो इशारो कयो पंहिंजे लश्कर खे हे भील वारनि जे मथां भी करे पथरियूं सटण तहां जो कम आहे त हिननि खे कास माक़ूल कलमा अल्लाह जो कम आहे चलो बात तो खोलियो अल्लाह जी ताकत या जो पथरी आई एडी तेज इन जे मथे मां सोराख कंदी निड़ी मां सोराख कंदी पेट चीरे हाथी के चीरे अंदर जमीन में खली वई ओलड़ गाह वांगुर बणजी विया अज भी काबतुल्लाह शान ईमान सा बीठो आ काबतुल्लाह जी बरकत या जो काबे जे इमाम जे पोयां नमाज वनी पढ़ी मोटी आ उमरो करे काबे जे इमाम जे पोयां नमाज पढ़ी मोटी आ जण मां जे पेट मां ताजो ताजो जमी आए हिकड़ो भी गुनाह ना है अल्लाह पांजे घर जी इबादत कमजोर न कराई ओ तंदे जे वारो मौलवी जो जानो तंदे ते कोन पलन मता चो तो मौलवी असांजे चंदे ते पंहिंजा बच्चा था पालन गलत मन शगलहुल कुरान अन जिक्री व मसअलती फरमाया कि कुरान मशगूल कयो मुझो जिक्र भी करे न तो सके मौलाना हदीसा कुदसी कुरान मशगूल करे छड़िस न जिक्र तो करे सके न मसल मुको मसलो सवाल तो करे सके रब तो फरमाए सोना ऐलान कर त सभनी का अग अग में मां इन कुरान वारे के दींदस छो न सुभान अल्लाह कुरान वारे के मौलवी साहब करोड़पति जा पुट नायन पाण भी करोड़पति नायन पर अल्लाह करोड़पति का भी मथे वडन गालन में कुरान जे सदके तो घुमाए कुरान जे सदके कपड़ा भला कुरान हारिए जा पुट गदह गाले हलायण वारे जा बच्चा हने मौलवी इन कुरान जे सदके इज्जत मिली आ चौन सुभान अल्लाह इन अल्लाह यरफा बिहाज़ल किताब अक़वाम व यज़उ बिही आखरीन कुरान जे करे घणी कौम इज्जत वारियूं थी वयूं घणी कौम ज़लील जिन कुरान के चढ़ियो जलील था जिन कुरान के सीने सा लगायो दुनिया में भी इज्जत आखिरत में भी इज्जत सुभान अल्लाह बाकी ता घबरायो ना रब तो फरमाए मां काबतुल्लाह जो मुहाफिज मां काबतुल्लाह जी हिफाजत मां कई अज भी तामी दो मक्के पाक में तवाफ बंद थीलो त क़यामत थींदी मां एक दफे वैसे मजो तवाफ जो निशान बंद तो थे काबे जो तवाफ नमाज मल अल्लाह अकबर थींदा तवाफ बंद ये तवाफ बंद तो लमा तवाफ जनी बंद थियो नी क़यामत मजो ज़हन कम न पो करे पर कुदरतन जने तवाफ बंद थियो मां ही मथे कम न नजर त काबे जे मथो मुके अल्लाह जी जात जो कसम अबी अबाबिलन जी जमायत ये नजर आई अबाबिलन जी जमायत केले मुरे दरसो ना केले दरसो साईं साईं नी मुजो हम सबर साथी है मुजो ये समझो त क्लास पहलू आ साईं भलो कुरान पढ़ंदो आ सुभान अल्लाह चो मोहब्बत सा चो बाबा ये जो काबतुल्लाह जे मथे नजर कर त ई मथो अबाबिलन जी जमायत पई परोडी माना कयो ता बाबीलन तवाफ क्यों काबतुल्लाह बरकत वारो फरमाए कुरान पाक व हाजा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन फत्तबिऊ सही गलत न 2 मिनट लगा सदको वञा कुरान वहादा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन फत्तबिऊहु वत्तकू चौनो सुभान अल्लाह ये कुरान पाक बरकत वारो ताजो रमजान गुजरी वयो रमजान में कुरान नाज़िल थियो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान
هدى للناس وبينات من الهدى والفرقان जो कसम कुरान बरकत वारो कुरान जो कोई मुकाबलो करे न सकियो नजर कर मक्को पाक बैतुल्लाह यो भी बरकत वारो इन जो भी कोई मुकाबलो करे न सकियो कुरान जो भी कोई मुकाबलो करे न सकियो कुरान रब के ॾाढो प्यारो अमीर जा ॿार न पढ़ंदा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल में ख्याल थियो ऐ यहूद ने तौरात मटायो इंजील मटायो सबूर मटायो खबर ना गे मुझी उम्मत इन कुरान सा छा हाल कंदी अल्लाह अल्लाह रब फरमाए जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो सोना घबरा न गम न कर फरमाइंदा इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना हाफिज़ून ओ मुझा सुन तौरात जी इंजील जी ज़बूर जी असा हिफाज़त से मोन कयो हो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफिज़ून कुरान के नाज़िल भी असा दा कयो न जो मुहाफ़िज़ भी मा अल्लाह पाण आया वडेरन जा बार न पढ़दा गरीबन जा बार भी टटरा दिया वडेरन जा छोरा भी न पढ़या अल्लाह दो जे मर्द न पढ़ंदा त मां माइन के भी कुरान याद कराए पंहिंजे कुरान जी हिफाज़त कराई अज फकीर हाकिम कमजोर हो न अल्लाह ने का कम मर्दो ने गोठ मां घणियूं न्याणियूं मथे दे खुमार पोसी इंशाअल्लाह यो कम हलंदो वञो ता शहर में वडा मदरसा हाफिज़ा आलिमा अच्छो ता लाड़काने जिक्र नानियों भी न पढ़ाई दो जागो था ना जहन छोरा भी न पढ़ंदा वडेरा भी न पढ़ंदा सज्जा भी न पढ़ंदा अल्लाह का जो मोहताज ना रब तो फरमाए इन कुरान मूंखे एॾो प्यारो आहे जो सज्जा न पढ़ंदा त अंधन के भी कुरान याद कराए मां कुरान जी हिफाज़त कराई उस्तादुल कुर्रा जे सजी हिन सिंध बलोचिस्तान बल्कि पूरी दुनिया में सही है शागिर्दन हज़रत साईं शेखुल अरब वल अजम उस्तादुल कुर्रा हज़रत साईं कारी मोहम्मद अली मदनी नव्वर अल्लाह मरकदहु जहे तजवीद जो घर घर में बुनियाद विदो अगी त कुरान पढ़न भी नहीं दो अलाए के पढ़ंदा हा वरतिल कुरान तरतीला जो जेको वजूद हिन असांजे इलाइके में विदो हज़रत साईं मदनी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे कब्र जे मथा किरड़ा रहमत फरमाए उन जा शागिर्दन दा शागिर्द असा भी उन जो फैज़ो हयूं साईं अमीर अली भी उन जो फैज़ आ ए जेके भी आहिन कारी मोहम्मद अशरफ तां जे न भुट्टो साहब उन जो फैज़ आ सब साईं मदनी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ आ मां अर्ज़ो कया दखिन का माज़ूरो पर ये कुरान पढ़ंदो हो रब के कुरान प्यारो मुंजा एकड़ो बाटरो ऐं एकड़ो बाणे जो बई ना भी ना अखिन का माज़ूर साईं अमीर अली वट भी रही आने ओ कुबो साईं जो किरो जगड़ो नाबी नु मारो ने हेठो अचियो भाणे जो मुजो पर बची हो हाने थर में तो पढ़े थर में ओ जाते को नाबी ने जो मदरसो उस्ताद भी नाबी ने शागिर्द भी नाबी मां जो हे जो ना हलो कीदा से मानी खलन वाला सजान बाकी पढ़ण ही पढ़ण वाला सब सांदाऊं पर एडो कुरान ता पढ़न रब के कुरान प्यारो तव ए कुरान कह जो मोहताज ना है वडेरा अमीरा पैसे वारो तहां मता समझो तसा पैसो न लीदा से मदरसो न हलंदो गलत ता तहां जो नजरियो गलत ता रब के कुरान प्यारो आ वडा न पढ़ंदा गरीबन जा बार पढ़ंदा मर्द न पढ़ंदा औरतूं पढ़ंदियूं औरतूं न पढ़ंदियूं मर्द न पढ़ंदा सज्जा न पढ़ंदा त अंथड़न के भी कुरान याद कराए मां कुरान जी हिफाज़त कराईंदुम अल्लाह फकीर हाकिम का कम वठे तो ना तो खान शायर इन के मदरसे में हेतरा बच्चा कुरान पढ़ी फारिग था मां दुआ तो क्या अल्लाह ताला ने फकीर जी ने खिदमत उनके कबूल मंजूर फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी छो त टाइम थोरो पोयो बुजुर्ग घणा